भाॼाई छा थी समझी हिते मुंहिंजो रिश्तो थींदो या न? जेतिरो दादलीअ खे तूं चाहे थो न उन खां ॿीणो हू तोसां प्यार करे थी। हाणे तूं ई अंदाज़ो लॻाए सघें थो त इहो रिश्तो थींदो या न। चाची जबल मुंहिंजी गिला थो करे छा? तूं छा थी समझी? मूं अंदाज़ो लॻायो तॾहिं त चयमि। जेकॾहिं जबल तुंहिंजी गिला करे हा न त मां हिन जा कन न छिकिया। अम्मा दादली मुंहिंजे लाइ चांहि जो ढुक थींदो? हा बाबा। चाचा अॼु जल्दी मोटी आया हो? पुट तव्हांजे करे तूं हिते आयो आहीं त मां ॿाहिरि कीअं गुज़ारियां? चाचा मां चांहि जो कोप बि निकिरां। बाबा चांहि हींअर आहे वरी हिन महिल ई वञी थो, पोइ अचण जी कहिड़ी ज़रूरत हुई? आयुसि भाॼाई खां पुछण लाइ। तो वटि रहंदी बि घणा ॾींहं? ओसी ताईं रहंदे जेसी तोणी मां हिन घर मां शादी करे नथी वञा। पोइ त मां हाणे तुंहिंजी जल्द खां जल्द शादी कराइणी पवंदी। कीअं अदा, मां सच चयो न? अदी को सुठो रिश्तो अचे बि न। अदा जेकॾहिं तूं इजाज़त ॾे न त मां हिन लाइ रिश्तो ॻोल्हियां। अदी तूं हिन खे पंहिंजी न्याणी सम्झो। प्रेस वॾा असां त तव्हां वटि पनाह ख़ातिर आयासीं। तव्हां असांजे औरतुनि खे क़ैद करे असांखे दर बदर करे छॾियो। चवंदा आहिनि त दाह खे चङे माण्हूअ ॾे खणी वञिबी आहे, छो हिन इलाइक़े जो चङो माण्हू त तूं ई। पर रेस तव्हांजे कम खे ईअं पटींदो त पोइ असां दाह कंहिंजे दर खणी ईंदासीं? इन्हनि मुसीबतुनि खे हवेलीअ में विहण जो मूंखे को बि शौक़ु कोन्हे। मां पाण उन्हनि मां बेज़ार थी चुको आहियां। राति ॾींहं जो आराम ई मुंहिंजो हराम करे छॾियो अथनि। सरकार असां हुननि सां ज़िंदगी गुज़ारी आहे। असांखे ख़बर आहे तव्हां ग़रीब जा ॿार। छा? सरकार मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां सादा माण्हू आहियो। इन मुसीबतुनि मां हथु कढो त असां उन्हनि खे वठी वञूं। रेस उतां ॿार वठी अचूं पोइ हिते किथे रहण जे लाइ जाइ मिलंदी? ही शहर न आहे जिते किराए ते घर मिलंदा हुजनि। ही ॻोठ आहे ॻोठ। हिते हर को पंहिंजे घरनि में थो रहे। रेछा भला को तव्हांजो उतां कहिड़ो को कमिरो ख़ाली हुजे उहो असांखे ॾियो। बस हाणे बकवास न कयो। करो हितां त विछांव धूड़ मथे में। हलो वञूं था सरकार वञूं था। अव्हां नाराज़ न थियो, पर एतिरो ॿुधायो त मां पंहिंजी भागन भरी खे वठी वञा। ऐं बुआरी छत विराई उन जे बारे में त सोचो ई कोन था। छो आहे? तव्हां ॿिन्ही ॻाल्हि कई, पर रेस मुंहिंजी निमाणी जानूअ जो घर ख़ाली पियो अथव। सभु वञो त जानूअ जे घर रहो। ऐं हा भागन भरीअ जा 2 ॾींहं मोट रहंदी। घर जे कमकार लाइ ज़रूरत आहे। जेको बि ॻोठ खां ॿाहिरि वञण जी कोशिश कंदो उनजी टंगू फगल हुजे। राणी हिन में बहावल खान जो को बि ॾोह न आहे। तूं पंहिंजे भाइरनि खे पिट जे तोखे इन आड़ा में उछलिया। जेकॾहिं तुंहिंजा भाइर अहिड़ो कुदो कमु न कनि हा न त तूं अॼु हिन मुसीबत में न हुजे हा। मां सम्झां पई त मुंहिंजे भाइरनि जे करे ई मुंहिंजे मथां मुसीबत आई आहे, पर छा मां पंहिंजी तकलीफ़ुनि जे करे पंहिंजे भाइरनि खे बददुआ ॾियां? भाइर भले केॾा बि ज़ालिम छो न हुजनि, पर हिक भेण जे दिलि मां कॾहिं बि उन्हनि जे लाइ बददुआ न आहे निकिरंदी। सम्झां थी त ही हिकु अजीब रिश्तो आहे भेण जो भाइरनि सां। भाइरनि जूं हर बलाऊं भेण पंहिंजे सिर मथां वसाइण लाइ तयार आहे। मूंखे पूरी उमेद आहे त मुंहिंजो भाउ वलीदाद मूंखे हितां छॾाइण जे लाइ पूरो ज़ोर लॻाईंदो। न, इहो पंहिंजी दिलि मां ख़्यालु कढी छॾ। इहा तुंहिंजी भाइरनि लाइ मोहबत आहे, तॾहिं तुंहिंजी दिलि ईअं थी चवे। पर मूंखे नथो लॻे त मौलादाद ऐं वलीदाद पंहिंजी ज़िद छॾे बहावल खान जे आॾो गोॾा खोड़ींदा। तुंहिंजा भाइर अना जे ख़ातिर मरी त सघनि था, पर कंहिंजे अॻियां झुकंदा कोन।
अदा अदा मूंखे ख़ौफ़ त बीठो आहे त किथे इहो सूबेदार तव्हां सां धोखो न करे। भावल खान सां ठा करण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां वापसि मोटी अचो। मौला दादा सूबेदार दोस्तीअ में दगा कोन कंदो, उन मथां मूंखे पूरो पूरो यकीन आहे। पुलिस ना दोस्त, फिफड़ ना गोश्त। मौला दादा खान भी नई शहर जो आहे। जेकॾहिं धोखो कयई न त पोइ वेंदो काॾे? जेकॾहिं तोखे धोखे सां माराए छॾियमि त पोइ मुंहिंजो छा थींदो? पोइ तूं पलांद कजाए। पलांद में मां खणी सूबेदार खान जो पूरो नसुल तबाह कयां तॾहिं बि तव्हांजो खून बहा कोन थींदो। तूं कुझु ॾींहं सब्र कर। मां सूबेदार खान सां ॻाल्हाए चुको आहियां। उन बि बहावल खान सां ॻाल्हाए छॾियो आहे। बस रुगो तारीख़ ऐं जॻह तय थिए। अलाह कंदो त बहावल खान सां ठाव थी वेंदो। पर अदा मौला दादा कुझु सोच। हिन वक़्तु राणी बहावल खान जे कब्ज़े में आहे। जेकॾहिं असां धीअ खे न छॾायो न त पोइ पूरी दुनिया असांजे मथां थुकंदी। सभु माण्हू ईअं चवंदा त वली दादा वारनि पंहिंजी जान बचाइण लाइ पंहिंजी भेण जी इज़त दाव ते लॻाए छॾी। तूं परेशान न थी, मूंखे कुझु कोन थींदो। अलाह कंदो त जल्द फ़ैसिलो करे वापसि मोटंदुसि। जानो पहिरीं मूंखे मुंहिंजो ॾोह ॿुधायो, पोइ मूंखे सज़ा ॾियण जो तव्हांखे हक़ आहे। बाक़ी ये बेगुनाह जे मथां एॾो वॾो ज़ुल्म करणु वॾी नाइंसाफ़ी आहे। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर जानू, ख़ौफ़ कर। सावण असां हुकुम जा ग़ुलाम आहियूं ऐं रेस जो कमु आहे तुंहिंजूं हॾियूं पसलियूं भञी हिकु कयूं। पर इहो जेको तुंहिंजो रेस आहे न, इहो तुंहिंजी क़ब्र कॾहिं बि कोन भरींदो। पुट कमु कर उहो जो सुभाणे। बस कर या तबलीग पंहिंजी। तुंहिंजे न तबलीग जो असांजे मथां को बि असर कोन पवंदो। जानो हींअर मां तुंहिंजे हथनि में आहियां। जेतिरो खपई ओतिरो ज़ुल्म कर, पर यादि रखजांइ जॾहिं तूं मुंहिंजे हथ आहे न, मां कॾहिं बि कोन बख़्श कंदुसि। तोखे शायदि इहा ख़बर न आहे त सावण कहिड़ी बला जो नालो आहे। कहिड़ी बला। तुंहिंजे हिस्से त छा आहे? तूं मुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघी, कुझु बि नथो। जानो जेकॾहिं मां तोखे पाण वटि बदिराए न खणी आयुसि न त पोइ सम्झजांइ त मुंहिंजो नालो सावण ई कोन्हे। तूं जानू जिन खे बदिराईंदे, तूं जानू जिन ताईं जिन जंहिंजे पोयां पवंदा हुनखे मारींदो आहे, खारींदो आहे। तूं त जानू जिन खे बदिराई। अरे ॾिसो साथा, एॾो कुटियसि जो मुंहिंजे पेरनि ते किरी पंहिंजे ज़िंदगीअ जी मूंखां भीख घुरे। अम्मा तू त खैरन सां अची वई आई, मुंहिंजी फ़क़ीराणी खे छो न वठी आई आई? चाचा पुफीअ उते भलाई जो दफ़्तर खोलियो अथई। चवे थी जेसि ताईं रेस राणीअ खे न छॾींदो मां हितां न हलंदसि। हमज़ा तूं इन्हनि जे ख़बरनि खे छॾ, जेतिरो जल्द थी सघे रक्षो करे अच त पाण हितां निकिरी हलूं। वाह माई वाह, एतिरो जल्दी तोखे न घर मां असां भॼण ॾींदासीं। रेस झलियो आहे, रेस चयो आहे त जेको बि न घर मां निकिरंदो न उनखे गोली हणी छॾींदुसि। हाथ त भिराई ढोलण सही थो चए। तूं हितां निकिर न, तुंहिंजे लाइ सम्झ ॿाहिरि कर्फ्यू लॻो पियो आहे। जीअं निकिरंदीअ न गोली डज थी पवंदी ऐं हली पवंदी, पोइ सम्झी थी न ॻाल्हि खे। हमज़ा पोइ मुंहिंजो छा थींदो? मां त मरण नथी चाहियां।
मरण नथी चाहीं त पोइ इते ई रह। हिन घर मां ॿाहिरि निकिरण जो ख्याल दिलि मां कढी छॾ। सत भिराई तूं फिकुर ई न कर। तुंहिंजो हमजो वेठो आहे न, को न को हल ॻोल्हे वठंदो। हाँ सही, तूं हिन जो हल ॻोल्हींदे। माई मता हिन जे आसरे ते लॻी आहीं, मां जो वेठो आहियां। अरे रे कुरानी गिज, तूं मुंहिंजे भाई सां अखियूं थो मिलाई? अखियूं कढी बिलो रखे तुसें टिड़ियूं टिड़ियूं। अञा मां जिंदा वेठो आ, पगल बादारा ये तो सिर हड़ाई न रुगी रजो पियो छड़ाई। मोट बरची वा तूं कंदे कुछ भी कोन सूबेदार साहब। रुगो ये सखणा हवाल कटे कटे हणी असांखे कनन में सुर विझी छॾियो थी। सब कुछ थींदो बावल खान, सब कुछ थींदो। मां शूट ऑर्डर जारी कराए छॾियो आहे। सुभाणे ताईं तव्हांजे दुश्मननि जो लाश तव्हांजे कदमनि हेठां हूंदो। तव्हां रुगो पैसनि जी भरी ॿधी रखी छॾियो। किथे सूबेदार इशारो वली दाद वारनि ॾे त नाहे? न न न न, सूबेदार खान वली दाद वारनि सां धोखो कोन कंदो। पर कहिड़ी ख़बर आहे, पुलिस मथां एतबार थोरो ई आहे। मूंखे मुंहिंजे दुश्मननि जो लाश आणे ॾे। हितां 5 लख खणी वञ। पर हाणे इन कम में देर थियण न घुर्जे। सुभाणे ताईं इहो कमु थियणु घुर्जे। थी वेंदो, सुभाणे ताईं थी वेंदो। मां पंहिंजी पूरी तयारी करे छॾी आहे। इहो धोखो जो वली दाद सां थिए थो त हिनखे ॿुधाइणु घुरिजे। न न न न, वली दाद वारनि केॾी मूंसां चङाई कई आहे जो उन्हनि खे आगाह करे वरी रईस सां दुश्मनी निभाया। जेकॾहिं वली दाद वारा मुंहिंजा सॼण न आहिनि त रईस वारी कहिड़ो मुंहिंजो हाथ हारियो आहे। हू मुंहिंजी इज़त खे त पंहिंजे घर में विहारे वेठो आहे। तव्हां पंहिंजो केतिरो बि ज़ोर लाईंदो, रईस राणी ऐं अदा खे कॾहिं बि कोन छॾींदो। इन करे चवां थी त ठाला रईस ॾे हलिया वञो। अम्मा, ॻाल्हियुनि करण जे लाइ त मां रईस वटि हली वियो हुअसि। राणीअ खे छॾण जे बदिरां चाचा खे खणी विया। हाणे ॻाल्हियूं बंदूक जी नोक ते थींदियूं। अम्मा, रईस खां वधीक को बि निभागो नाहे। इहो निभागो मरंदो मरी वेंदो, पर मुड़ंदो कोन। अब्बा, असां मिस्कीन माण्हू हुनजो छा बिगाड़े सघंदासीं? जेकॾहिं ज़ोर लाईंदो त वरी बि नुक़सान पंहिंजो ई थींदो। ज़ोर त लाइणो ई पवंदो, पोइ नुक़सान असांजो थिए या वरी रईस जो। हाणे इहो मुक़द्दर ते छॾियो था। अम्मा, पंहिंजी इज़त खे छॾाइण लाइ जेकॾहिं मरी पयुसि न त ॾुख कोन थींदो। बाक़ी मौत जे ख़ौफ़ में कायरनि जी कुंड में कोन वेहंदुसि। मूंखे ख़ौफ़ आहे त अदा सां धोखो थींदो ऐं अदा न कंहिंजी ॻाल्हि मञे थो ऐं न इज़त तां लहे थो। मूंखे अदा पोयां वञणो ई पवंदो। त पोइ मां सां त मां बि तोसां गॾु हलंदुसि। अरबेली मथां अञा मूंखे एतिरो यकीन न आहे जो इनखे हिते अकेलो छॾे ॾियां। तुंहिंजो अरबेली वेठो हुअणु लाज़मी आहे। एतिरियूं ठोकरूं खाइण खां पोइ बि आउं तोसां धोखो कंदसि? कहिड़ी ख़बर? मूं लाइ वापसी जा दर बंदि थी चुका आहिनि। ओॾां वञण जो मक़सदु मौत आहे, सिर्फ़ मौत। पोइ आउं हाणे तोखे धोखो ॾेई पंहिंजे मौत तरफ़ छो वेंदसि? तूं मूं मथां यकीन करे सघीं थो मौला दाद। हाणे तोखे कॾहिं बि धोखो कोन ॾींदसि। मां सां त तूं इते रह, मां वञा थो। न मां सां त न, तुंहिंजी अदा कोन मञींदो। मां सां त 12 सहारो बणिजी वेंदोसांसि ऐं दुश्मन खे बि अखि में रखंदुसि। अदा जो ज़ोर आहे, ठाल आहे ऐं भावल खान ओसि ताईं ठा न कंदो जेसि ताईं असां अरबेली खे वापसि कोन कंदासीं। ऐं मूंखे ख़ौफ़ आहे त किथे ॻाल्हियुनि में अदा अरबेली जी वापसी जी हा न करे। जेकॾहिं ईअं थियो न त पोइ जहिड़ो घर में पइजी वेंदो। इन करे मां वञी अदा खे वापसि वठी ईंदुसि। असांखे इहो ठा नाहे करणी। तव्हांजी मर्ज़ी मां सां त, बाक़ी मां तव्हांजे मथां ज़ोर नथो रखी सघां। आज़ाद, तूं घर संभाल, बाक़ी असां ॼाणियो
असांजा कम चङो। अरे छाई अरे ही मुझो घर आगो मुसाफिर खान छो तो वजा मुश्किल बचायो ठायो ते इहा दा वञी रह सके दे रेस असांखे घर रहण लाइ ॾिनो आहे तो न। अरे ही मुझो घर आ रस कर सिनो ता के ॾियण वारो रेस रेस हूंदो आ। तूं असांजे लाइ घणो सियाणो न थी। 5 रुपया घटि कम खे पट निकरण जी करे ता निकरण जी यो वात घणो मुसा न त हाणे ॾंडो कई न मथो कचो तो खबर ना जानू जिन्न ताई जिन्न जे पनो न मारिंदो आ या खारिंदो आ। ओ भाऊ मूं हिन खे घणो समझायो त तूं टरो निकरो जाल छॾियो हिते बछड़ू खे हमजो ऐं जालू रहंदा पर हे मुल दी कोन था कढी भली कढी हिते केखे बि रण कोन ॾींदुसि। शाम ताईं मोहलत अथव पंहिंजो को बिलो ॿियो कयो हलो शाम जो वापसि ईंदोमांव जे नज़र आयो न त सभिनी जा अॾ गुॾ भॻल हूंदव। हल त ॾिसो मुड़ुस पा लाटू हे असांजा उजमा भॼंदो। हमज़ा एॾी तकड़ न कर मुंहिंजी अखि ॾाढी ख़राब आहे। अख ख़राब अथसि त वञी इलाज करा के डॉक्टर खे ॾेखारे न। हा मां को डॉक्टर आहे मूंखे ॾेखारायो आहे। हाणे असांजो छा थींदो? निमाणी मां वेठो आ तू घबराए न। जे पादर आया न त पहिरियां बाबे जो मुंहुं ॾींदासीं। ढोलण मता मूं दरवेश लाइ ग़लति सोचियो अथई। अरे मुंहिंजी पिट लॻंदई पिट। सूबेदार जेकॾहिं रेस बावल खान तुंहिंजी नथो मञे त सिधी ॻाल्हि कर। मां कंहिं ॿिए खे विच में हाणे ठाह जूं ॻाल्हियूं कयां न वली दादा मूं रईस सां ॻाल्हाए छॾियो आहे। सूबेदार तुंहिंजी ॻाल्हियुनि जो मक़सद ई कोन थो निकिरे। मूं तारीख़ वठी छॾी आहे। मां हिन वक़्तु अचां पियो तव्हां ॾे। तव्हां इहो ॿुधायो त किथे मिलंदो? मां पंहिंजे वताणे ते ई आहियां। मां 2 कलाकनि में तव्हां वटि पहुचां थो। बाक़ी रूबरू ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे। राणी अंधनि जे अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान आहे। जे ज़ालिम खे तुंहिंजे मथां रहम नथो अचे उन जे आॾो रोअण मां छा फ़ाइदो? संभाल पंहिंजो पाण खे संभाल। जेकॾहिं तूं मज़बूत रहंदीअ त हिन ज़ालिम खे मुंहुं ॾेई सघंदीअ ऐं जेकॾहिं तूं मेण बणिजी वईं न त ही ज़ालिम तोखे पंहिंजी आङुरियुनि ते नचाईंदो। मां घणी कोशिश थी कयां त पंहिंजो पाण खे संभालिया पर मां त पंहिंजी अखियुनि खे रोके ई नथी सघां। मूंखे ॾिस मां बि त इन्हनि सूरनि मां गुज़रां पई। मुंहिंजी शादी ज़बरदस्ती हिकु पोड़े सां कराई वई पर पोइ बि हालतुनि खे मूं ॾेई वेठी आहियां। मारिया तुंहिंजो किसो अलॻि आहे। मां जॾहिं त आज़ाद थियसि न त हज़ारे आङुरियूं मुंहिंजे तरफ़ ई खजंदियूं। राणी ही सभु क़िस्मत जा खेल आहिनि। तूं ताननि जी तरफ़ कनी न ॾिजां। तुंहिंजी दिलि मुतमिन आहे न त तूं पंहिंजी इज़त खे महफ़ूज़ रखियो आहे। पोइ तूं लोकमयारी खां छो थी डिॼीं? मारिया मां रुस्तम जा पहिरियां ई शक नया ख़तम करे सघी। छा हाणे हितां जॾहिं मां वेंदसि त हू मुंहिंजी ज़बान ते एतबार कंदो? वक़्तु आयो त हू पाण ई सम्झी वेंदो। बस तूं दुआ घुर त ख़ैरनि सां हितां आज़ाद थी पंहिंजे घर पहुची।
हेलो किथे आयो वलीदाद खान? खान मां त पंहिंजे वथाण ते वेठो आ। तूं काथे ही? मां हाणे ऑफिस मां निकरंदुसि। जल्दी पहुचण जी कर। मूं वलीदाद के यकीन ॾियारे छॾियो आहे। हींअर हू लापरवाह हूंदो, चइनी तरफ़नि खां फिरी था वञोसि। ऐं वलीदाद के कहिड़ी बि सूरत में ज़िंदह बचण न घुर्जे। जेकॾहिं न हितां बची निकितो पोइ मूंखे त मारींदो ई मारींदो, पर पोइ तव्हां बि बची कोन सघंदा। तव्हां सभई चइनी तरफ़नि खां वलीदाद जे वथाण के फिरी वञो। अचो त हलो। वलीदाद सां तोखो। वलीदाद हाणे तुंहिंजो बचण मुश्किल आहे। हथियार फिटो करे ॿाहिरि अच। तोखे ॾियण वारनि खे मूं कॾहिं बि बख़्श नाहे कयो। अॼु तव्हां मां हितां केर बि ज़िंदा वापस न मोटंदो। ज़िंदा वापस न मोटंदो। शेर खान असां के इन रिश्ते खां इनकार कोन्हे। दादली भी जबल के चाहे थी, पर हिकड़ी गणती मारे पई। जेका भी गाल हुजे वरियाम खान, उहा खुली दिल सां कर। असां जिते भी मिट्री कंदा आहियूं, उते असां न चाहींदा आहियूं त कंहिंजे मन में मेर रहिजी वञे। जेका भी गाल अथई चई दे, असां दिल में न कंदासीं। इहा ई गणती आहे त हिते जबल जो घर न आहे, ऐं न ई तर मुंहिंजी न्याणीअ खे रहाईंदो किथे। चाची मरियम भी त घर में रहियल आहे। दिल में न कजो शेर खान, मरियम सवाल ही घर में रहियल आहे। तव्हां खे पंहिंजो घर त कोन्हे। पहिरियां जबल खे चओ त हिते पंहिंजो घर ख़रीद करे उन खां पोइ अची शादी करे वञे। मां इनकार कोन कंदुसि, बाक़ी घर खां पहिरियां मां ही रिश्तो कोन कंदुसि। घर? हाँ, बाक़ी शादीअ खां पोइ हिते रहे मूंखे को भी इनकार न हूंदो। न वरियाम खान न, इहो असां में रवाज कोन्हे। बाक़ी जबल 1 महीने जे अंदर घर ख़रीद कंदो। थी सके तो उन खां अॻु में घर ख़रीद करे। घर ख़रीद करण खां पोइ जंज वठी अचो, मूंखे को भी एतराज़ कोन्हे। जानो वलीदाद वारा असांजी जूए खां निकिरी विया आहिनि, पर नेठ त वापसि ईंदा न। अचो हलो। चावधी व्या थ्या पंहिंजा परावा पंहिंजा
असांखे अलाए छो असांखे नथा हाण पायो इहो सूर घोड़ा वञे दिल खे खायो अलाए छो असांखे